जिले जैकोबाद के तालुके ठुल के रहवासियों पारां मिठो पानी समेत बुनियादी सहूलतूं न मिलण खिलाफ हैदराबाद प्रेस क्लब सामूं एहतिजाजी मुज़ाहरो कयो। उन मौके ते ॻाल्हाईंदे सुगरा लाशारी, फखर जमा सुमरो, समाजी अॻवान पुनल सारियो ऐं ॿियनि चयो त तालुके ठुल लाइ सिध हुकूमत पारां 2012 में वाटर सप्लाई स्कीम मंज़ूर कई वई, जेका अञा ताईं पूरी न थी आहे, जेकरे माण्हू गंदो पानी वापराइण ते मजबूर आहिनि। असल में ठुल खां आया आहियूं। ही लॉन्ग मार्च जी सूरत में असांजो काफ़िलो निकितो आहे। उतां जी नौजवान कमेटी जी अॻवानी में सभ खां पहिरियां असीं सखर में एहतजाज कयोसीं कल्ह, ऐं अॼु असीं हैदराबाद प्रेस क्लब ते वेठा आहियूं। सुभाणे असांजो एहतजाज कराची प्रेस क्लब ते हूंदो। असल में असांजो जेको इशू आहे उहो मिठे पाणी जो मसइलो आहे। उते तक़रीबन 12-13 सालनि खां वठी मिठे पाणी जो आज़ार आहे, ऐं उते हिकिड़ो ई मुंतखिब नुमाइंदो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो नुमाइंदो आहे, जेको मुसलसिल 25 सालनि खां MP थींदो अचे थो, ऐं उतां जो जेको मिनिस्टर आहे उहो शबीर अली बिजराणी ऐं हींअर मोहम्मद मियां सूमरो आहे, पर उन्हनि कॾहिं बि को डेवलपमेंट जो को कमु नाहे करायो। ठुल शहर में बिल्कुलु मिठो पाणी न आहे। मिठो पाणी न हुजण जे करे उन खां खारो पाणी पीअण ते अलाए केतिरियूं बीमारियूं जनम वठनि थियूं, हेपाटाइटिस B, C। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे, जेके बि मुलविस स्कीम में ठेकेदार आहिनि उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खां जांच कई वञे, हिन स्कीम जो एहतिसाब कयो वञे। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे, ठुल घुरे थो मिठो पाणी दस्तियाब न आहे हिन जदीद दौर जे अंदर भी, ऐं उन्हनि जे लाइ काफ़ी मिक़दार में हुकूमत पैसा रखिया आहिनि, लेकिन मक़ामी जेके मुंतखिब नुमाइंदा आहिनि उहो पैसा खाई विया आहिनि, को बि हिसाब किताब न आहे। असीं ठुल शहर वासी जेका हितां जो पीअण जे मिठे ऐं बुनियादी पाणी खां बुनियादी हक़ खां महरूम आहियूं, मिठे पाणी खां, ऐं उन हवाले सां ठुल जी 1.5 लख आबादी जे शहर में 2012 में अर्बन वाटर सप्लाई नाले हिकु स्कीम मंज़ूर थी, जंहिंजी कुल लागत 58 करोड़ 57 लाख रुपया हुई, जेका उतां जे मुंतखिब नुमाइंदनि पब्लिक हेल्थ जे करप्ट कामोरनि ऐं ठेकेदारनि मिली भगत करे करप्शन जी नज़र करे छॾी आहे। असां सम्झूं था त पाणी ज़िंदगी आहे, उनखे असांजा जेके करप्ट हुकुमरान आहिनि उहे मौत जो सबबु था बणाइनि। बुनियादी तौर ते ठुल जेको लखे माण्हुनि जी आबादीअ जो शहर आहे, उहे लखे माण्हू पीअण जे पाणीअ खां महरूम आहिनि। इन खां वधीक ॿी का गिलाज़त, ॿी का ज़िल्लत न हूंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।